सूरह साफ़ात रुकू नंबर 5। ऐं बेशक यूनुस पैगंबरनि मां हो, जॾहिं हू भरियल ॿेड़ीअ ॾांहुं भॻो, पोइ ॿेड़ीअ वारनि सां पुखो विधाईं त पाण खे पुखे पियलनि मां थियो। पोइ खेसि मच्छी ॻिही वई ऐं उहो अहिड़ो कमु कंदड़ हो जो मलामत जो लाइक़ु हो। पोइ उहो जेकॾहिं तस्बीह चवंदड़नि मां न हुजे हा त उन्हीअ ॾींहं ताईं जंहिं में माण्हू उथारिजनि उनजे पेट में रहे हा। पोइ खेसि साफ़ पट में उछलियोसूं ऐं उहो बीमार हो ऐं मथसि वण कद्दूअ जे क़िस्म मां ॼमायोसूं ऐं खेसि 1 लख या उन खां वधीक माण्हुनि ॾांहुं मोकिलियोसूं। पोइ उन्हनि ईमान आंदो। पोइ हिकु वक़्त ताईं खेनि फ़ाइदो ॾिनोसूं। पोइ ए पैगंबर उन्हनि मुशरिकनि खां पुछ त पंहिंजे पालणहार खे धीअर आहिनि छा ऐं खेनि पुट आहिनि या मलाइकनि खे ज़ालूं बणायूंसूं ऐं उहे उन वक़्तु हाज़िर हुआ। ख़बरदार हुजो त बेशक उहे पंहिंजे हथरादू ठहियल कूड़ मां चवंदा आहिनि त अल्लाह औलाद खे ॼणियो आहे ऐं उहे कूड़ा आहिनि। पुटनि खां धीअर पसंदि कयईं छा? अव्हां खे छा थियो आहे? कीअं निबेरो कंदा आहियो? अव्हीं छो न ध्यानु कंदा आहियो? अव्हां खे का पधरी हुजत आहे? जेकॾहिं अव्हीं सचा आहियो त पंहिंजो किताब आणियो ऐं काफ़िरनि अल्लाह ऐं जिन्हनि जे विच में माइटी मुक़ररु कई ऐं बेशक जिन्हनि ॼातो आहे क़यामत में हिसाब लाइ ज़रूरु हाज़िर कया वेंदा। काफ़िर जेको बयानु कंदा आहिनि तंहिंखां अल्लाह पाक आहे, पर अल्लाह जा ख़ासि ॿाना उन्हनि जो चवणु सचो आहे। उहे काफ़िरो बेशक अव्हीं ऐं जिन बुतनि खे पूॼींदा आहियो, अव्हीं सभई उन याने कूड़नि माबूदनि जी इबादत लाइ गुमराह करण वारा न आहियो, पर उन्हनि खे जेको पाण दोज़ख में घिड़ण वारो आहे। ऐं मलाइक चवंदा आहिनि त असां मां अहिड़ो आहे ई कोन जंहिं लाइ इबादत जी हिकु जाइ ठहिरायल न आहे। ऐं बेशक असीं सिफ़ ॿधण वारा आहियूं ऐं बेशक असीं तस्बीह चवण वारा आहियूं। ऐं बेशक अरब जा काफ़िर चवंदा हुआ त जेकॾहिं असां वटि पहिरियनि जो अहवालु हुजे हा त ज़रूरु अल्लाह जा ख़ालिस ॿाना थियूं हा। वरी उन याने क़ुरान जा मुनकिर थिया, पोइ सिघो ई कुफ़्र पुॼाणे ॼाणंदा। ऐं बेशक पंहिंजे ॿाननि पैगंबरनि लाइ असांजो वाइदो अॻे ई थी चुको आहे त बेशक असांजा पैगंबर ई फ़तहमंद आहिनि ऐं बेशक असांजो लश्कर ई ग़ालिबु आहे। पोइ खाइनि हिकु वक़्त ताईं मुंहुं मोड़ ऐं खेनि ॾिसंदो रह, पोइ उहे बि सिघो ई ॾिसंदा। हीउ काफ़िर असांजो अज़ाब जल्द घुरंदा आहिनि छा? पोइ जॾहिं संदनि घरनि जे अङणनि में अज़ाब लहंदो तॾहिं डेॼारियलनि जो सुबुह बुछड़ो थींदो। ऐं खाइनि हिकु वक़्त ताईं मुंहुं मोड़ ऐं ॾिसंदो रह, पोइ उहे बि सिघो ई नतीजो ॾिसंदा। तुंहिंजो पालणहार पाक आहे। जेकी इहे काफ़िर बयानु कंदा आहिनि तंहिंखां उहो इज़त वारो आहे। ऐं अल्लाह जे पैगंबरनि ते शाद सलाम हुजे ऐं जहाननि जे पालणहार अल्लाह खे ई सभु साराह जुॻाईंदी आहे।